अस्सलाम वालेकुम। 30 टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। बलोचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंडनि लाइ पोलिंग शुरू। 5226 पोलिंग स्टेशन क़ाइम। 2034 इंतहाई हसास करार। 1584 उम्मीदवार बिना मुक़ाबले चूंडिजी विया। 14611 उम्मीदवार मैदान में लथल। पहिरियों भेरो सूबे में जनरल सीटुनि ते 132 औरत उम्मीदवार बि आम्हूं साम्हूं। इलेक्शन कमीशन मूजिबि क्वेटा ऐं लसबेले में चूंडूं बाद में कराई वेंदियूं। हेलो, सलाम सर। वालेकुम सलाम। खैरियत? सर बस मैंने बताना था, मैंने पहले भी आपको बताया था कि उधर से मैंने कहा था कोई बात है मैंने करनी है, आपने कहा था बात नहीं करेंगे। तो मैंने बताना था कि सिर्फ इन्फॉर्मेशन देनी थी आपकी कि खान की तरफ से बड़े मुझे मैसेज थे कि जी हमारा प्रेशर करा दें आपके साथ। आज तो उसने बहुत ही किए हैं मुझे मैसेज। अभी पॉसिबल है ना? नहीं ठीक है, मैं सिर्फ आपकी नजर में बात। प्रॉपर्टी टाइकून मलिक रियाज़ तरफ़ां आसिफ अली ज़रदारी के इमरान खान जो नियापो पहुंचाइण वारी ऑडियो कॉल रिकॉर्डिंग वायरल। रिकॉर्डिंग में ॿुधी सघिजे थो त मलिक रियाज़ आसिफ अली ज़रदारी खे चई रहियो आहे त खान खेसि ॾाढा मैसेज करे रहियो आहे, हू संदसि पैचअप कराए। अॼु त हुन खेसि ॾाढा मैसेज कया आहिनि, जंहिं ते आसिफ अली ज़रदारी जवाब ॾेई थो त हाणे इम्पॉसिबल आहे न। पीटीआई चेयरमैन इमरान खान इलेक्शन बाबति हुकूमत सां ॻाल्हियुनि ते राज़ी। लॉन्ग मार्च रोकण, चूंड सुधारनि ऐं नेब कानून में तरमीमनि ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वञण जो ऐलान। संदसि चवणु आहे त 6 ॾींहनि खां पोइ पूरी तयारीअ सां ॿीहर इस्लामाबाद ईंदो। मुल्क तबाहीअ तरफ़ वधी रहियो आहे, पर समूरा इदारा तमाशो ॾिसी रहिया आहिनि। मुल्क बचाइण जो ठीको रुॻो असां वटि आहे। इदारनि जी बि ज़िम्मेवारी आहे त मुल्क बचाइनि। हू ज़िंदगी क़ुर्बान करे छॾींदो, पर हिन हुकूमत खे क़बूल न कंदो। अवाम इंतशारी सॾ खे रद्द करे छॾियो। इमरान खान जेको इनक़लाब तूं अदालत वसीले आणणु चाहीं थो, अवाम उन खे बि नाकाम बणाईंदो। सुप्रीम कोर्ट खे अदब सां चवां थी त हिन फितने खां परे रहे। अदालत उज़्मा खे गैर जानबदार रहणो पवंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी बहावलपुर में जलसे खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान महांगाई ऐं मुल्क खे IMF वटि गिरवी रखण खां सवाइ क़ौम खे कुझु नाहे ॾिनो। इमरान खान ख़िलाफ़ साज़िश थी त हुन साज़िशुनि खे मिनथूं छो कयूं। इमरान खान लिखी वटि चूंडूं अगस्त 2023 में थींदियूं। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इमरान खान जे प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त इमरान खान सां न ॻाल्हियूं थींदियूं, न ई खेसि एनआरओ मिलंदो। इमरान खान जो लॉन्ग मार्च जेकॾहिं पुरअमन हुयो त पोइ हथियार छा लाइ पे गॾु कया विया? हथियार ऐं डंडा गॾु करे एहतजाज जो सॾु ॾियण को जमहूरी हक़ नाहे। संदसि तयारी पुलिस अहलकारनि जा मथा फाड़ण जी हुई। संदसि हर रोज़ जे मातम सां को फ़र्क़ु न पवंदो। गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल अफ़गानिस्तान में मौजूदा पाबंदी पियल TTP खे हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। गॾियल क़ौमुनि जे रिपोर्ट मूजिबि
पाबंदी पियल तंज़ीम जा हज़ारे कारकुन पाकिस्तान जे ओलह ऐं ॾखण ओलह वारे इलाक़े में तरसियल आहिनि। पाबंदी पियल तंज़ीम पारां गैर मुल्की वेढ़ाकनि जो वॾो ग्रुप जोड़ियो वियो। आदिलपुर वेझो चोरीअ जे कोशिश दौरान भाग्यनि जे फायरिंग में चोर मारिजी वियो। संदसि साथी फरार थी विया। ॻोठ अदलू सोलंगी में नामालूम चोर पौरियत अख्तर अली सोलंगी जे घर मां बकरियूं चोरी करे फरार थी रहिया हुआ त ॻोठाणनि ऐं चोरनि में मुक़ाबलो थी पियो। ॻोठाणनि जे फायरिंग में हिकु चोर मारिजी वियो। ॿिया चोर फायरिंग कंदे मौक़े तां फरार थी विया। मारिजी वियल चोर जी सुञाणप न थी सघी। नए डेरे भरिसां ॻोठाणनि दादू केनाल मां 5 वरहनि जे मासूम बालक जो लाश हथ करे वरितो। ॿार जो मढ़ केनाल में लुणंदे ॾिसी ॻोठाणनि ॿाहिरि कढी वरितो। इतला ते पुलिस पहुची बालक जो मढ़ तहवील में वठी नऊं देरो इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। बालक जी सुञाणप न थी सघी। नवाबाद भरिसां ट्रेलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार निगर हयाती विञाए वेठो। जाम नवाज़ अली मेन रोड ते तेज़ रफ़्तार ट्राला मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे में 12 वरहनि जो निगर नरेश वल्द खानो दम ॾेई छॾियो। पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो, तहवील में वठी छॾियो। Hey, look out the window. Welcome to my party, guys. So much happens. This is my chance to reconnect with the girls. I can see all of Did mom shoot you? Devil means devil. Girls out of here. I need you to trust me right now. शिकारनि खां बची वियल शींहुं इंसाननि जो दुश्मन बणिजी वियो। हॉलीवुड जी थ्रिल फिल्म बीस्ट जो ऑफिशियल ट्रेलर जारी। फिल्म 19 अगस्त ते नुमाइश लाइ पेश कई वेंदी।